त घारियूं खुशियुनि वारियूं घड़ियूं चंद दमादम सिंध दमादम सिंध दमादम सिंध दमादम सिंध दमादम सिंध दमादम सिंध अच्छा ये त थी वेलकम वाली ताड़ी हाणे हिकिड़ी ताड़ी थी तव्हां जे लाइ दमादम सिंध जे लाइ ऐं अवां जे इनामात जे लाइ ज़ोरदार ताड़ी ॾिजो दमादम सिंध जे लाइ। हाय 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 वेलकम वेलकम खुशामदीद कंदासीं अवां खे दमादम सिंध में। ऐं माशाल्लाह 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 आज सारे नए नए लोग आए हैं। बाजी नौशाबा आई है, वेलकम। अली भाई भी आए हैं और अब्बास भी आया है। यो साईं जुम्मन साहब तव्हां भी आया हो, साईं अहमद साहब तव्हां भी आए। बाजी आप पहली बार कौन आए? कौन आप आए? पहली बार आए हैं। चले जी वेलकम कंदासीं अवां खे दमादम सिंध में। ऐं घर वेही जेके प्रोग्राम ॾिसनि पिया दमादम सिंध में, अवां जो मेज़बान शाइक़ नारे जो हाज़िर आहियां दमादम सिंध सां गॾु। ऐं अवां सां अॼु जुमे जी शुरूआत आहे। वरी इंशाअल्लाह ताला ज़िंदगी ऐं क़िस्मत साथ ॾिनो वरी अवां सां हूंदासीं रमज़ान में। रमज़ान करीम मौजूदु आहे, अचे पियो, वेझो आहे, त तव्हांजी साथ खपंदो। ऐं जेके घर में प्रोग्राम ॾिसनि पिया उन्हनि जे लाइ बि ख़ासि तोहफ़ा आहिनि ऐं थोरो सरप्राइज़ आहे। ऐं जीअं त असां सां गॾु ताउन कयो आहे, जीअं तव्हांजे लाइ इनाम मोकिलिया आहिनि। सभ खां पहिरीं असां सां गॾु जे ताउन कयो आहे तव्हांजे लाइ बहितरीनु पंहिंजो मोटरसाइकिल मोकिलियूं आहिनि, जंहिंमें आहे GFS बिल्डर्स एंड डेवलपर। ज़ोरदार ताड़ियूं GFS बिल्डर्स एंड डेवलपर तव्हांजे लाइ मोटरसाइकिल जो इनाम ख़ासि खणी आया आहिनि। ऐं खोड़ सारा कीमती इनामात। ऐं ॿियो गॾु ताउन कयो आहे असां सां गॾु NX होम अप्लायंसिस। हर घर जी ज़रूरत NX, हर घर की ज़रूरत है NX। पेट्रोल के तो खर्चे बहुत बढ़ गए है ना, कहीं रास्ते में पेट्रोल खत्म हो गया फिर उसको लेटाना पड़ता है, ये होता है वो होता है। अभी तो ये है कि लेडीज़ भी गाड़ी चला सकती है, कोई मसाला ही नहीं है। मसाला नहीं, मसाला नहीं है। वो ये है कि ये ई बाइक स्टोर कराची लेके आए, इनके लिए बहुत सारी ताली बजा। मैं अच्छे से बताता हूँ। तो सुठो सोचो ऐं पैसो बचायो। ई बाइक जी बैटरी 3 खां 4 कलाकनि ताईं पूरी चार्ज थिए थी। ई बाइक की हिकिड़ी बैटरी पे आप 40 से 50 किलोमीटर आराम से सफ़र कर सकते हैं। 40 से 50 किलोमीटर। ऐं ॿियो गड़बड़ इसके ट्यूबलेस टायर हैं और ये आम बैटरी जैसे जो चार्ज होती है घर की बिजली पे और ज़्यादा खर्चा भी नहीं होता है। ई बाइक स्टोर कराची, ज़ोरदार ताड़ियों हिन जे लाइ भी। जिंदगी नाम ही रंग का है, तो असा अगर ताउन को है किसने? नेल्सन। नेल्सन पेंट्स, यही तो है जिंदगी का रंग, नेल्सन पेंट्स। हर कोई चाहता है यार मेरा अपना घर हो। कभी हैदराबाद कोई गया है? हैदराबाद 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 कहाँ पे? लतीफ़ाबाद, बाईपास, हालानका, हुसड़ी, कोटड़ी, गाड़ी खाता, नूरियाबाद। ये नूरियाबाद हैदराबाद के ये करीब तो नहीं ना, दूर दूर है ना। 1 घंटा लगता है पूरा, फिर जाम शुरू होता है, फिर कोटड़ी आता है। अच्छा असां अगर ताउन कयो आहे वकार बिल्डर एंड डेवलपर्स ने ज़ोरदार ताड़ियों। वकार ग्रुप सिंध जो बाएतमाद इदारो है। हैदराबाद की प्राइम लोकेशन पर अपार्टमेंट, प्लाट या फिर बंगला, चॉइस आपकी, आसान महाना किस्त। खास बात ये बुकिंग भी आपकी मर्जी और बजट के मुताबिक। वकार बिल्डर एंड डेवलपर, जोरदार ताड़ियों। बेहतरीन तामीरात जी दुनिया में बेहतरीन नालो वकार बिल्डर एंड डेवलपर। वकार ग्रुप सिंध का बाएतमाद इदारा। क्विज, ऑल टाइम रिफ्रेशिंग क्विज जूस एंड क्विज शरबत, क्विज फूड इंडस्ट्री, जोरदार ताड़ियों। क्विज ऑल टाइम रिफ्रेशिंग आपके लिए जूसेस भी लेके आए, बहुत सारे कीमती इनामात भी लेके आए। ॿियो गॾु ताउन कयो आहे असां सां गॾु स्वीट हिल, सिटी बॉय शेयरिंग द स्वीटनेस, स्वीट हिल। पांडा केमिकल, सफाई और हिफाजत के साथ साथ पांडा केमिकल। क्या है कि केमिकल कुछ ऐसे होते हैं जो हाथ जलाते हैं, पांडा केमिकल में ऐसी कोई बात नहीं है। पांडा बहुत अच्छा केमिकल है और हम लोग खुद भी यूज़ करते हैं, ऑफिस में यूज़ करते हैं और वो बिनर भी बैठे हुए खड़ी हुए ना। अनवर तू पांडा केमिकल कुछ बच्चो आयो नुमा, हलो ठीक है। ॿियो गॾु ताउन कयो आहे असां सां गॾु कोहिनूर चांहि। एतमाद है तो सब कुछ है,
कोहिनूर ची ज़ोरदार ताड़ी दी दूं। असां सां गॾु ताउन कयो आहे ए ब्यूटी क्रीम लगाओ और गोरे गोरे हो जाओ। ए ब्यूटी क्रीम। वैसे तो यहां पे तो सारे गोरे गोरे बैठे, किसको जरूरत है गोरे होने की? बेटा तुम्हें अभी तो बड़े हो जाओ मेरी जान। ऐं गॾु ताउन कयो आहे असां सां गॾु ग्रीन केमिकल कराची पाकिस्तान। ज़ोरदार ताड़ी ॾियो। ग्रीन केमिकल कराची पाकिस्तान नौ खास लेमन ग्रीन डिश वॉश लिक्विड बर्तनों की जगमगाती सफाई के लिए। जोरदार ताड़ियों ग्रीन केमिकल कराची। असां ताउन को है मीज़ान लाइट, मीज़ान नेक्स्ट जनरेशन मीज़ान लाइट। जोरदार ताड़ियों मीज़ान लाइट के साथ अब रोशन होगा पूरा पाकिस्तान। मीज़ान लाइट। फॉर मी बॉडी स्प्रे, फॉर मी बॉडी परफ्यूम बॉडी स्प्रे। जोरदार ताड़ियों फॉर मी। नो गैस परफ्यूम बॉडी स्प्रे फॉर मी। चांदनी ब्यूटी क्रीम, आए है चांद वाली चांदनी वाइटिंग क्रीम। चांदनी ब्यूटी क्रीम, चांद वाली चांदनी वाइटिंग क्रीम। चांद वाली चांदनी वाइटिंग क्रीम देखकर खरीदिए। ये इनका कोड है 338385। नकलों से होशियार। चांदनी वाइटिंग क्रीम एक्नी, पिंपल, रिंकल्स, डार्क सर्कल्स और छाइयाँ मुकम्मल खात्मा शहद और बादाम की इजाफे की साथ गए। जोरदार ताड़ी दे दूं। चांदनी ब्यूटी क्रीम, चांद वाली चांदनी वाइटिंग क्रीम। आज फर्स्ट टाइम माइक दूसरा माइक दो भाई। आदि यार बाइक दो। फर्स्ट टाइम कौन आया? अच्छा जी दूसरा आप बहुत अच्छी लग रही है माशाल्लाह। ये आपने अच्छा पहना है। हसन भाई जूम करो इनको तो मैं इनको मीज़ान लाइट दे दूं। मैं इनको पहले आती मेरी मीज़ान लाइट दे दूं। भाई मीज़ान लाइट दियो बा। मीज़ान लाइट दियो। मीज़ान लाइट न आहे हलिया मुंहिंजा बाबा खणी शाबाश मुंहिंजो बच्चा। अच्छा मीज़ान लाइट है नेक्स्ट जनरेशन। ये आपके लिए, ये आपने जो ऊपर लगाया ना ये आपके लिए। भाजी दीजो मीज़ान लाइट। आजी अवां सां थींदो, अवां सां गेम खेॾंदासीं पर हिकु टाइम थियो आहे हिकिड़े ब्रेक जो। ब्रेक खां पोइ साॻे प्रोग्राम में मिलंदो आहे धमाधम। हो अचो त घारियूं ख़ुशियुनि वारियूं घड़ियूं चंद। दमादम सिंध, दमादम सिंध, दमादम सिंध, दमादम सिंध, दमादम सिंध, दमादम सिंध। हाँ जी वेलकम कंदासीं अवां खे दमादम सिंध में। ऐं माइक बाजी गिरियो। माइक दो बाजी के माइक दो अधिक माइक दो। बाजी कैसी है आप? ठीक ठाक है? हाँ हेडा सवाई बाजी कैसी है आप? ठीक ठाक है। कह रही आपका नाम कितना आए हो? आजम बस्ती में। आजम बस्ती है ना वेजो ही है ना परे तो कोने। हाँ पेरो चक्कर प्रोग्राम में आया। या पेरो नालो छा है? तस्लीम। किथा है असल किथा जायो? असल लाड़काने जा। लाड़काने जी केड़ी स्पेशलिटी मशहूर आते जी? ताजी खिल माना खाइण में पाइण में जेका लाड़काने जी हिकिड़ी चवणी मशहूर है लाड़काने जी, वो केड़ी है? रेशम गली। या चवणी मशहूर है यार। उते जो का वेंदा आहियूं कपड़ा वपड़ा खरीद कंदा आहियूं। न लाड़काने जे बारे में हिकिड़ी चवणी मशहूर है। में जो का सो उते होटल वडा आहिनि। होटल वडा आहिनि? मूं त नंढा ॾिठा हुया हाणे वॾा थी विया। हाणे काफ़ी साल थी विया हूंदा न। लाड़काने जे बारे में हिकिड़ी चवणी मशहूर है। उहा केड़ी है? चवणी मशहूर आहे न हिकिड़ी मिसाल ॾींदा न लाड़काने जे बारे में। हाँ ॿुधो आहे तव्हां करे? अरे खिली थी भले भाई जूम करो हसन भाई जूम करो। बाजी की स्माइल अच्छी है। प्रोमो में शॉट अच्छा आ जाएगा। हाँ सभिनी जो आहे लाड़काणो आहे हुजे ई नाड़ो त गुम लाड़काणो। अधी मिठी खे स्माइल आहे। अधी खे स्वीट हिल जी ॾियो गिफ्ट ॾियो। अधी खे स्वीट हिल शेयरिंग द स्वीटनेस। अधी खे स्वीट हिल ॾियो। अच्छा जी हेॾा माइक ॾियो मथे। अधी खे माइक ॾियो हेॾा अधी खे पथा। बाजी कैसी है आप? ठीक ठाक है? खैर खैरियत से? हमारा नालो क्या है? नाम क्या है आपका? अना।
सना, अना अना अना, जी। अना का पूरा नाम क्या होता है? चलो अना ही है। नहीं, सैयदा बेगम नाम है। माशाल्लाह माशाल्लाह। कहाँ से आई आप? मलिर मलिर। मलिर की कौन सी स्पेशलिटी मशहूर है? पकोड़े, नहीं पापे, नहीं नहीं, कुछ बाबा। भी, सब चीजें ही बाबा, है कराची बाबा, में, तो सारी चीजें ही मशहूर वो है। वाला वो बाबा, वो मिठाई वाला वो वाला। कौन सा? मलिर की मिर्चें और मटर। भरजी की मिर्ची और बटर, जो इतनी बड़ी सब्जी होती है। नहीं नहीं, बड़ी नहीं, छोटी छोटी सी होती है। चलो ठीक है। अदी के चांदनी ब्यूटी क्रीम दियो, चांदनी वाइटिंग क्रीम दियो। अच्छा, अभी हींअर मुक़ाबलो आहे, भाजी आपके साथ जाएगा चांदनी की वाइटिंग क्रीम ऐं NX जे तरफ़ां सेगमेंट आहे, सेगमेंट इहो आहे त उन में मूंखे खपंदियूं जंहिंजो आवाज़ सुर में हुजे, पंहिंजो पाण खे सुरीलो सम्झे, जो अपने आप को सुर में समझे कि मेरा आवाज़ अच्छा है, मैं अच्छा गाना गा सकती हूँ। तो केर केर पंहिंजे पाण खे सुरीलो समझे तो कौन कौन वो समझता है कि मैं अच्छे गाने गाती हूँ? हाँ अलिया, अचो ॿियो कौन आएंगे? आ जाए भाजी, आ जाए भाजी, आ जाए, अचो 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 अचो। आवाज़ सुठो खपे, आवाज़ हाँ आवाज़ खपे। आ जाए अजय। रोशा बाबा आप भी आ जाए। गाना नहीं आता? पश्तो गाना आते? जी भाजी तव्हां बि अचो न, अचो अचो अचो। NX की तरफ़ा ही सेगमेंट आहे, सॉरी नेल्सन पेंट्स की तरफ़ा ही सेगमेंट आहे ऐं यही तो है ज़िंदगी का रंग, नेल्सन पेंट्स। माइक ॾिना अदी, अवां नालो? मरियम। मरियम, वेलकम, ख़ुश आमदीद कंदासीं। अदी खे माइक ॾींदा? यास्मीन। यास्मीन। यास्मीन भाजी वेलकम कंदासीं। भाजी तव्हांजो नालो? माहिन फातिमा। माहिर फातिमा, वेलकम। महरीन फातिमा। दोनों बहनें आप? माशाल्लाह। आ जाए भाजी, आपका नाम भी पूछना है मुझे, जल्दी आइए, आराम से आइए, कोई इशू नहीं है, बहुत सारा टाइम है अभी। भाजी को माइक दीजिए। भाजी अवां नालो? अस्सलाम वालेकुम। वालेकुम भाजी के, आपका नाम? उज़मा। उज़मा भाजी। उज़मा भाजी गाना गाना है, ठीक है, पाकिस्तानी गाना गाना है, सिंधी, पश्तो, सराइकी, जो भी आपको आता है। NX से ताउन सा सेगमेंट आहे ऐं विनर जे लाइ ख़ासि तोहफ़ो आहे। आइए भाजी, मेरी बहन आप सेंटर पे आ जाए। हाँ जी, आप ही आएगी, आ जाइए, आराम से आ रही थी ना आप, कोई इशू नहीं है जी, और फैसला आप करेंगे। हाँ जी। अलिफ से अच्छी गाफ से गुड़िया, जीम से जापानी। अलिफ से अच्छी गाफ से गुड़िया, जीम से जापानी। तूने लूट लिया है दिलबर, एक मुसाफिर पाकिस्तानी। गुड़िया जापानी। गुड। चले 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 चले, दूसरा सुना है। हाँ। ओ लाल ते मेरी, ओ लाल मेरी पत रखियो बला, झूले लालण सिंधड़ी दा सेवण दा। सखी शहबाज कलंदर हो, दमादम मस्त कलंदर हो, सखी शहबाज कलंदर। ओ लाल मेरी, ओ लाल मेरी। थैंक यू भाजी। अचो अदी मरियम तव्हां अचो जी। भाजी ये वतन तुम्हारा है, तुम हो पास बास के। ये चमन तुम्हारा है, तुम हो नगमा खास के। इस चमन के फूलों पर रंगो अब तुमसे है। इस ज़मीं का हर ज़र्रा आफ़ताब तुमसे है। ये फ़ज़ा तुम्हारी है, बरोबर तुम्हारी है। कि कशा के ये जादे रह गुज़र तुम्हारे हैं। ये वतन तुम्हारा है, तुम हो पास बास के।
थैंक यू भाजी, थैंक यू। अचो अचो यासी भाजी, अचो अचो। तव्हां ॿुधायो कहिड़ो गानो ॻायो? असी प्यार करणु वारो मुझे अंगण ते आ सुहिणा तो लैनेण विछाया मां हाय हाय। मुझे अंगण ते आ सुहिणा तो लैनेण विछाया मां सुणियूं पतीड़ियूं गुलाब जूं सुणियूं पतीड़ियूं गुलाबनि जूं तुंहिंजे मथां चटाया मां मुझे चटाया अंगण ते आ सुहिणा। थैंक यू अदी, ज़बरदस्त। आइए भाजी जी, नेल्सन पेंट से तव्हां सां सेगमेंट आहे त ॾिसो। कभी कभी ये मुझे सताए कभी कभी ये रुलाए कभी कभी ये मुझे सताए कभी कभी ये रुलाए फकत मेरे दिल से उतर जाइएगा फकत मेरे दिल से उतर जाइएगा बिछड़ना मुबारक बिछड़ जाइएगा जीना है तेरे बिना जीना है तेरे बिना जीना है अब मुझको तेरे बिना। हाय हाय, ज़बरदस्त ज़बरदस्त। ये आ जाइए आ जाइए आ जाइए बाजी। ये कौन सा, यही गाना? जी जी शुक्रिया। कभी कभी ये मुझे सताए कभी कभी ये रुलाए फकत मेरे दिल से उतर जाइएगा फकत मेरे दिल से उतर जाइएगा बिछड़ना मुबारक बिछड़ जाइएगा कभी कभी ये मुझे सताए कभी कभी ये रुलाए। क्यों रुला रही हो बाजी, क्यों रुला रही हो बेटी? नहीं रुलाओ। एक बहन रुला की गई, फिर दूसरी बहन रुलाया। फिर ये साइड ज़िंदगी दुख घट है न। अच्छा, फैसला आप करेंगे ऐं विनर केरु आहे? बाजी जे बारे में तव्हांजूं क्लैपिंग ॿुधाईंदियूं त बाजी कीअं गानो ॻायो। एक सिर्फ़ ताली बजी ऐं बाजी मरियम बाजी ऐं बाजी मुंहिंजे अङण ते आ सोना तो नेण विछाया मां पतियूं। ज़बरदस्त। हेॾा कभी रुलाए कभी कभी और रुलाए। हेॾा मरियम विनर थी वही है। मरियम जे लाइ ॾियो नेल्सन पेंट्स से गिफ्ट ॾियो। नेल्सन पेंट्स मरियम जी आपके साथ जाएगा नेल्सन पेंट्स का खास तोहफा। अच्छा ॿियो बि नेल्सन ॾियो, नेल्सन ॾियो बाजी वारनि खे। बाजी ये आपके साथ नेल्सन जाएगा। अदी अदी यास्मीन के भी ॾियो। अदी भी आपको भी है, सबके लिए तोहफा है। ऐसे कैसे आप जा रही है? ये नेल्सन पेंट्स अदी तव्हां सां गॾु थो। ऐं कोहिनूर ॾियो, कोहिनूर ऐं स्वीट हिल ॾियो। बाजी ये आपके साथ जाएगा, ये आपके साथ जाएगा स्वीट हिल। ऐं थैंक यू। ऐं हाणे असां वटि जेको हिकिड़ो सेगमेंट आहे उन सेगमेंट जे लाइ मूंखे खपंदा दोस्त मर्द हज़रात। अव्हांखे ब्रेक खां पोइ जूस पियारियूं था, गेम खेॾंदासीं ऐं टाइम थियो आहे हिकिड़े ब्रेक जो। ब्रेक खां पोइ धमाधम हो अचो त घारियूं ख़ुशियुनि वारियूं घड़ियूं चंद दमादम सिंध दमादम सिंध दमादम सिंध। ऐं हाणे मूंखे खपंदा 4 दोस्त ऐं हिन सेगमेंट लाइ ताउन कयो आहे असां सां वकार बिल्डर एंड डेवलपर। तामीरात जी दुनिया में सुठो नालो। अपार्टमेंट प्लाट वठो पंहिंजी मर्ज़ी सां ऐं जेका बुकिंग थींदी किस्तुनि जी उहा बि तव्हांजी मर्ज़ी जी। नालो हुजे वकार बिल्डर एंड डेवलपर। हाँ जी, सभ खां पहिरीं तव्हां अचो मुंहिंजा सोना भाउ। डेमो ॾिसी चुका आहियो तव्हां? अचो मुंहिंजा दोस्त। साईं तव्हां अचो। आ जा मेरे दोस्त, आ जा आ जा आ जा आ जा आ जा आ जा आ जा। खेॾे न नंढड़ा तूं, हलिया 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 नंढड़ा हलिया 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 नंढड़ा हलिया हलिया तूं नंढड़ा हलिया। ऐं ॿियो 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 साईं लाड़काणे वारा हुजे नालो त घुम लाड़काणो खेॾंदो न कीअं हलिया। अचो 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 अचो
ऐं असां सां गॾु ताउन जेको आहे उहो असां सां गॾु कयो अथनि उहो असां सां कयो आहे वकार बिल्डर एंड डेवलपर। प्लाट वठो, सभु अव्हांजी मर्ज़ी जो, क़िस्तूं बि अव्हांजी मर्ज़ी जी, बहितरीनु प्लाट फ्लैट अपार्टमेंट वकार बिल्डर डेवलपर जा हैदराबाद में। साईं माइक ॾींदा साईं खे। साईं अव्हांजो नालो? साईं अली अकबर मंगी। अली अकबर मंगी साहब किथां आया आहियो? जुने जो टाउन मां। जोड़े टाउन माना असुल किथां जा आहियो? असल दादू। दादू जी। दादू में जादू चई ॿुधायूं हा या इन ई दादू? थोरो ॿुधायो, चई ॿुधायो। है दादू है दादू है दादू है दादू दादूअ में साह मुंहिंजो दादूअ में आ दिल काबू दादू, हलिया 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 दादू, दादू हलिया 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 दादू सुण सबा जा सुरीला सुठा माण्हू दादूअ जा है दादू दादू। माखी मखण जे अचाणा मिठा माण्हू दादूअ जा है दादू सॼी राति नथी अचे निंड मूंखे दादूअ में कया छा मच्छर दा बटन मूंखे दादूअ में है दादू है दादू है दादू है दादू दादूअ में साह मुंहिंजो दादूअ में आ दिल काबू। ये तो बताइए दादू। और दादू कोई क्या है? सेवन से आगे दादू है। हेॾा हिन पासे मेड़ की मेहंदी मशहूर वया है ना। दादू 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 जा पकोड़ा मशहूर है ना। दादूअ जा पकोड़ा भी मशहूर। हाँ उस्ताद बुखारी मशहूर है। उस्ताद बुखारी मशहूर मंजूर है। साहब, साईं मंजूर मंजूर सखराणी। सखीराणी साहब मशहूर है। ठीक है ठीक है। ऐं घणई उस्ताद आहिनि जेके मंगी साहब दादू पाण जा मशहूर है। साईं हेॾा ॾींदा मंगी साईं। साईं अस्सलाम वालेकुम। साईं तव्हां पाण केरु आहियो? अनवर अनवर आहियो। किथां जा आहियो? फुरंगी इंडस्ट्रियल एरिया इंडस्ट्रियल एरिया जा आहियो। असुल किथां जा आहियो? नौशहरा फिरोज। नौशहरा फिरोज। ठीक है साईं। साईं तव्हांजो नालो? नजीब अली। नजीब भाई। अच्छा जी ठीक है माइक ॾींदा। साईं अव्हांजो नालो? सर मुंहिंजो नालो अली आहे। अली आहे। अली तव्हांजी शादी हाणे हाणे थी आहे मूं ॿुधो सर आहे। निकाह थियो आहे मुंहिंजो। हाँ निकाह थियो आहे। जी सर। पोइ मिठाई विठाई खणण अचो ईअं ख़ाली हथ आहियो हेॾा सारा माण्हू आया। सर जुमे जो ॾींहुं आहे न, जुमे ॾींहुं भाॼी आई आहे? जी आई आहे? न भाभी न आई। अच्छा ॾिसे पई? ॾिसे हलो ठीकु आहे। सेंटर तव्हां आऊं डेमो तव्हां ॾिसी वठो। सभिनी खां पहिरीं अनवर खे चवंदुसि अनवर तव्हां अचो, तव्हां सभिनी खां नंढड़ा आहियो, सभिनी खां पहिरीं नंढड़ा अचनि, वॾनि जो ख़्यालु रखनि। ठीकु आहे सम्झी विया न? त सम्झी विया? ॿिन्ही हथ ॿई असांखे बैलून खपनि ऐं ॿिन्ही हथनि सां असांखे इस्तेमालु करे बीह नंढड़ा बीह। ठीकु आहे। म्यूज़िक ॾींदासीं तव्हांखे। म्यूज़िक तव्हांखे ॾींदासीं, तव्हांखे काउंटडाउन ॾींदासीं। कई काउंटडाउन मूंखे कंट्रोल रूम मां ॾींदो। ओके ओके को जॾहिं तोहफ़नि जी बरसात वसंदी सिंध टीवीअ ते दुनिया ॾिसंदी। सेगमेंट आहे ऐं हैदराबाद में बहितरीनु हिन जा प्रोजेक्ट हली रहिया आहिनि ऐं जंहिंमें तव्हांजी मर्ज़ी सां मौज मस्ती खाइण पीअण सभु पंहिंजी मर्ज़ी सां हिकिड़े ऐं जेका क़िस्त हूंदी उहा बि तव्हांजी मर्ज़ी। ठीकु आहे न? हिकु दफ़ा विज़िट ज़रूरु कजा वकार बिल्डर जी साइट ऑफिस। मेरा टॉपिक नहीं आ रहा है। हले पियो अञा ना म्यूज़िक ख़तम थियो हुयो। अञा काउंटडाउन तो ॾिठो करी जा बदतमीज़ ना किनो नंढड़ो। 10 9 8 7 6 5 4 3 2 1 नंढड़े जा कम ॾिठव? छाहे छा आहे इहो? असां घणा थिया अरिया? 3। हलो 3 थी विया। हलो ठीकु आहे। अचो अली भाउ तव्हां अचो। सम्झी विया गेम? ठीकु आहे। तव्हांखे 1 मिनट जो टाइम ॾींदो। तव्हांजो काउंटडाउन स्टार्ट थिए थो हाणे। म्यूज़िक हलो। हा शाबाश। हिकिड़े हथ सां काउंट कोन थींदो इहो। वारियूं घड़ियूं चंद हो अचो त घारियूं ख़ुशियुनि वारियूं घड़ियूं
घड़ियों चंद शाबाश दमादम सिंह दमादम सिंह दमादम सिंह दमादम सिंह भाई मंगी साहब गेम समझो दमादम सिंह जबरदस्त दमादम सिंह दमादम सिंह 20 सेकंड बाकी 10 9 8 7 6 5 4 3 पानी पी रहे हो ठीक है आ जाए नजीब भाई समझ गए आपको भी 1 मिनट का टाइम दिया जाएगा ताजो टाइम ताजो काउंटडाउन स्टार्ट थे तो हाणे क्या शाबाश मौज मस्ती खाइण पीअण सब हाथ चाहिए दोस्त एक हाथ चाहिए कोई काउंट नहीं होगा ये एक हाथ चाहिए जिस तरह से अनवर साहब खेल रहे थे एक हाथ दमादम सिंह दमादम सिंह दमादम सिंह दमादम सिंह एक हाथ चाहिए मेरे दोस्त रजी भाई हाँ ओ ये रहा इस साइड ये रहा हल नजीबा हेलो नो क्यों अचो त घारियूं खुशियुनि हाँ जी ॾिसूं था त केरु तो विनर थे 10 9 8 7 6 2 हाँ जी भाई मंगी साहब हली करे आया दियो हाँ 1 मिनट का टाइम देंगे मंगी साहब को हम सेकंड वार या खड़ा 3 2 अनवर जा 3 हिकिड़ो पहले वाले 3 थे हुन जो अली जो 3 2 1 ओके भाई मंगी साहब हलंदा आहियो मथे कयो शाबाश ओए 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 हेरा मिठा मोर माण्हू कौन सी तो काउंट साईं कौन सी तो काउंट ओ मौज मस्ती खाइण पीअण मथे कयो साईं मथे कयो मथे मौज मस्ती ओए खाइण मथे पीअण गेम तो खेलो ना हिकिड़े दमादम सिंह हलो साईं हलंदा शाबाश शाबाश साईं हलो दमादम सिंह दमादम सिंह दमादम सिंह ओए 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 हलंदा साईं जल्दी हलंदा वाह साईं वाह ओए ओए कौन सी तो काउंट साईं डबल हथ आहिनि तव्हांजा हिकिड़ो हथु शाबाश मुंहिंजा साईं घारियूं खुशियुनि वारियूं शाबाश अचो त घारियूं खुशियुनि वारियूं 10 9 8 7 6 दमादम सिंह 5 4 3 2 1 स्टॉप हाँ यासिर केर थियो विनर टे वारो केर है सही वारो अनवर भाई विनर है हमारा अनवर भाई जी लाइ गिफ्ट खड़ी जो अनवर भाई जी लाइ गिफ्ट करे पहले वाला हुआ 3 था उनखे ॾियो साईं बिल्कुलु सही है बिल्डर जे कार बिल्डर जो गिफ्ट थैंक यू सो मच ये केमिकल लियो ग्रीन केमिकल लियो मंगी साहब खे ग्रीन केमिकल था ॾियूं साईं अवां सां गॾु ग्रीन केमिकल वेंदो ऐं ॿियो मूंखे स्वीट हिल ॾियो ऐं ॿियो हिन अलावा मूंखे कोहिनूर छी सर ये स्वीट हिल तव्हां सां गॾु वेंदो ऐं कोहिनूर चाय एतमाद है तो सब कुछ है हाजी माइक 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 केर है माइक वारो केर माइक 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 लाड़काने का केर आया ॿियो गंबट का केर आया भाजी आप कहाँ से भाजी के माइक दो भाजी के माइक दो भाजी इलाही ॾींहंनि खां पोइ आई है भाजी के माइक दो भाजी अवां जो नालो आपका नाम मेरा नाम तायरा बेगम। तायरा बेगम जी। अच्छा क्या करती भाजी आप मैं हाउस वाइफ हूँ। जी हाउस वाइफ हूँ। हाउस वाइफ है जी। चलिए आपसे कुछ सवाल पूछता हूँ एक जी पूछें। ये कराची कहाँ है कराची पाकिस्तान में। नहीं सिंध में। सिंध में नहीं सिंध में भी नहीं है ना कराची में। हाँ कराची में।
कराची की स्पेशलिटी क्या है, मशहूर क्या है, कराची की खास बात? कराची की बिरयानी, कराची की हर चीज़। कराची तो कराची होता है, जी। हैं? एक तो बोलते कराची, वो कराची दूसरा एक रोशनियों का शहर है। रोशनियों का शहर है, तो बोलियो वाह, मीजान लाइट्स दियो, वाह मीजान, मीजान लाइट दियो, मीजान लाइट दियो, मीजान लाइट दियो बाजी के, मीजान लाइट, नेक्स्ट जनरेशन, मीजान लाइट, मीजान लाइट के साथ होगा, अब होगा पूरा रोशन पाकिस्तान। अच्छा बाजी आप भी बता दिया आपने जल्दी। तो अभी टाइम हुआ एक ब्रेक का बोलूंगा धमाधम। हो अचो त घारियूं खुशियुनि वारियूं घड़ियूं चंद दमादम सिंध दमादम सिंध दमादम सिंध तब सिंध में आई असां वटि जेको सेगमेंट आहे, ऐं हाणे जेको असां वटि सेगमेंट आहे उन सेगमेंट लाइ असां सां गॾु ताउन कयो आहे पांडा केमिकल खणी ॾींदा, खणी ॾियो सर, वॾी महिरबानी। हा, पांडा केमिकल जो पैगाम आहे सफ़ाई ऐं हिफ़ाज़त सां गॾु गॾु पांडा केमिकल, ऐं सेगमेंट आहे ग्लास टावर जे लाइ मूंखे ये लेडीज़ में कयूं, जेंट्स में कयूं, जेंट्स कयूं, लेडीज़ कयूं, लेडीज़ फर्स्ट है है ना, लेडीज़ फर्स्ट है, पहिरीं लेडीज़ खपे। ठीक है। अरे यासिर बाजी क्या बात है, अचो आ जाए आप आ जाए बाजी, आप भी आ जाए, ठीक है। ये बाजी तव्हां अचो। ग्लास टावर जे लाइ ताउन असां सां गॾु कयो आहे पांडा केमिकल, सफ़ाई और हिफ़ाज़त के साथ साथ पांडा केमिकल अब नो रगड़ा, है ना। पांडा केमिकल जा ज़बरदस्त प्रोडक्ट्स आहिनि, अलॻि अलॻि। जी बाजी, अवां जो नालो? यास्मीन। यास्मीन बाजी, वेलकम कंदासीं अवांखे, माइक ॾींदा। जुमना, अच्छा। अना, युसरा, जुमना, युसरा, अना, यास्मीन बाजी, ठीक है, वेलकम कंदासीं। आपको पता है टावर किस तरह बनता है, ठीक है, आपने देख लिया है, आप तो पुराने सीनियर हो। आ जाइए, सबसे पहले आप आइए, 1 मिनट का टाइम दिया जाएगा आपको, ऐं सेगमेंट पांडा केमिकल जे ताउन सां है, बैकग्राउंड में तव्हां म्यूज़िक भी हलाइंदा, ऐं पंहिंजो आबाजी, आपका टाइम, आपका काउंटडाउन स्टार्ट होता है अब। हलो म्यूज़िक दियो। सही है। जितनो खूबसूरत टावर थींदो ओतिरो विनर थींदा। टावर ठाहिणो आहे, रेलगाड़ी कोन ठाहिणी आहे, टावर ठाहिणो आहे, टावर बनाना है हमें, रेल। शाबाश बाजी, शाबाश। पांडा केमिकल जो ताउन सां सेगमेंट आहे, ऐं पांडा केमिकल जो पैगाम आहे सफ़ाई ऐं हिफ़ाज़त सां गॾु, ऐं घणनि केमिकल में इलाही नुक़सान हूंदा आहिनि। पांडा केमिकल जा खोड़ सारा प्रोडक्ट आहिनि, जंहिंमें पांडा फिनाइल आहे, पांडा कॉइल आहे, ऐं हिन खां अलावा हिननि जा सर्फ भी आहिनि, खोड़ सारा प्रोडक्ट आहिनि पांडा केमिकल जा। ऐं कभी कभार ऐसा होता है कि टावर गिर भी जाता है, जब उनकी बुनियाद नहीं होती तो अक्सर ये होता है कि गिलास गिर भी जाते हैं। मैंने कहा था आपका काउंटडाउन स्टार्ट होता है 9 8 5 4 3 2 स्टॉप। बहुत है 26 23 ओके 23 हेलो सर 23 हो गए बाजी, 23 है अभी टावर जितना खूबसूरत होगा, ज़्यादा ग्लास का होगा, आपको भी 1 मिनट का टाइम दिएगा, तव्हांखे भी 1 मिनट जो टाइम ॾींदासीं, तव्हांजो टाइम, तव्हांजो काउंटडाउन स्टार्ट थींदो हाणे। म्यूज़िक, शाबाश मुंहिंजी भेण। आई अन्ना बाजी, आवेश, डबल ग्लास काउंट नहीं होंगे।
क्या बात है ना भाजी, बहुत। कभी कभार ऐसा होता है कि टावर जब बन जाता है ना तो गिर भी जाता है, कभी कभार ऐसा भी होता है। तो आपका टाइम, आपका काउंटडाउन स्टार्ट होता है। आप 10, 9, 8, 7, 6, 5, 4, हाँ 28, गुड। और मुझे ख्याल था खूबसूरत टावर हुयो, परफेक्ट टावर हुयो मामा, है ना? ये परफेक्ट टावर था। चले युवनाओ जी, आ जाए बाजी। 80, हाँ 28। चले बाजी, आपका टाइम काउंटडाउन स्टार्ट होता है। म्यूजिक, म्यूजिक आराम से, 1 मिनट का टाइम है, आराम से। हाँ मामा, मैं अभी देख रहा हूँ ये ग्लास टावर बनता कैसे, युन्ना बाजी बनाती कैसे, देखता हूँ अभी कि ये कैसे टावर बना रही है। अभी अन्ना बाजी ने तो बहुत आई। आपके पास 30 सेकंड बाकी। Ten, 9, 8, 7, 6, 5, 3, stop। हो जाता है टावर। आई बाजी, कितना मेहनत से आपने टावर बनाया था। क्यों बाजी, रो मत, आपको विनर करेंगे। अगर आप समझ रहे हैं कि आप अच्छा टावर बना रहे हो तो टाइम कम है तो आप हाथ हटा लीजिए, कोई इशू नहीं है। तो आपका टाइम, आपका काउंटडाउन स्टार्ट होता है। मेरी बहन, टाइम स्टार्ट। पांडा केमिकल जो था सेगमेंट त ॾिसूं था त विनर कहिड़ो आहे ऐं उहो असां तव्हांखे ॾींदासीं। तव्हां असांखे ॿुधायो त पांडा जॾहिं तव्हां इस्तेमालु कयो, पांडा जा केमिकल तव्हां इस्तेमालु कया त तव्हां कीअं लॻा। जेके घर वेही ॾिसंदे आहे पांडा केमिकल जो। शाबाश शाबाश शाबाश। चले बाजी, चले 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 चले। कभी कभार तो तभी गिर सकता है ज्यादा। 10, 9, 8, 7, अन्ना बाजी ले आवा। विनर जो गिफ्ट केड़ो है? कौन सी तुम्हारी मम्मा? कौन सी तुम्हारी मम्मा? कहाँ है मम्मा? छा पकड़ा, छा कहा है ना के लिए तोहफा है पांडा केमिकल का। ये खास तोहफा आपके साथ जाएगा। थैंक यू सो मच पांडा केमिकल। ॿियो वीडियो केमिकल जाएगा। अच्छा भाई कोहिनूर दियो, कोहिनूर 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 नहीं चाहिए, नहीं चाहिए, चले ठीक है, नहीं दे रहा मैं आपको। अच्छा ग्रीन केमिकल लियो, ग्रीन केमिकल लियो। चले जी ये ले। और ये कोहिनूर जाएगी बाजी, आपके साथ जाएगी। कोहिनूर आपके साथ जाएगी। हाँ जी आई हाणे ऐं ॿियो ब्रेक ते वञूं था। ब्रेक खां पोइ जॾहिं मोटंदासीं त तव्हांखे असां जूस पीआरींदासीं। पर टाइम थियो आहे ब्रेक जो। ब्रेक खां पोइ मिलूं था धमाधम।
त घारियूं ख़ुशियुनि वारियूं घड़ियूं चंद दमादम सिंध दमादम सिंध दमादम सिंध दमादम सिंध में ऐं हाणे जेको सेगमेंट आहे हिन सेगमेंट लाइ असां ताउन कयो आहे फॉर मी नो गैस ऐं परफ्यूम बॉडी स्प्रे। सर 2 गेम अब लेडीज में हो जाए जेंट्स में हो जाए ये बताइए। जेंट्स 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 या लेडीज है वाह। पता नहीं क्या हमारे डायरेक्टर साहब को मामा कहता है ये गेम लेडीज से कराओ, पर मैं चाहता हूँ कि भाई ये हमारे मेहमान दोस्त आए जेंट्स आए मैं इनको बोलो। ये आजकल ये हो रहा है कि हमें कुछ नहीं दे रहे हो, हम आपको याद नहीं है, हमें कुछ नहीं मिला, पहले कभी आपको कुछ नहीं मिला। मेरी बहन कोई इशू नहीं है, ये आपका अपना शो है, हम आपके लिए अगला महीना इनामात ही इनामात है। हमारी जो मार्केटिंग की टीम होती है आपके लिए इनामात लेके आती है, आपके लिए आते हो और आप जब आते हो तो हमारी स्टेमिना होती है, हमारी ताकत होती है, आप ही हमारी इबादत हो, आप ही हमारी इज्जत हो। मैं अगले महीने से इंशाल्लाह ताला सब कुछ आपके, ये सारे गिफ्ट आपके ही है, सारे गिफ्ट आपके ही है। अच्छा हाणे जेको सेगमेंट आहे हिन सेगमेंट लाइ असां ताउन कयो आहे फॉर मी ऐं ये है कि अगला महीना जो होगा वो रमज़ान का महीना होगा, तो उसमें आपको हम सारे बड़े गिफ्ट, सारे बड़े गेम, किसी को शिकायत होगा सारी कुरानदाजी पे होगा। पहले तो ये कहते हो कि आप अपने अपनों को बुलाते हो, पर ये है कि अब कुरानदाजी पे होगा। हाणे जेको सेगमेंट आहे हिन लाइ मूंखे लेडीज़ मामा जेंट्स करे यार मेरा दिल चाह रहा है। कौन है मामा? लेडीज आ जाए बाजी, आप आ जाए, अच्छो अच्छो बाजी आप भी आ जाए, आ जाए बाजी आप भी आ जाए, आ जाए आ जाए आ जाए आए अच्छो था अच्छो पंच हाँ जी सेगमेंट आई पंजा। अच्छा लेडीज चले कोई इशू नहीं, आ जाए आ जाए आ जाए आ जाए चो 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 हा भाजी तव्हांजो नालो? तस्लीम वेलकम, खुश आमदीद। माइक ॾींदा भाजी खे। भाजी तव्हांजो नालो? आयशा। आयशा भाजी वेलकम। भाजी तव्हांजो नालो? नौशाबा। नौशाबा भाजी यहाँ पे दीजिए। भाजी तव्हांजो नालो? ताहिरा। ताहिरा भाजी वेलकम। ऐं तव्हांजो नालो अमा? दिलशाद। दिलशाद दिलशाद भाई ठीकु आहे। ऐं फॉर्मिंग जे ताउन सां ही सेगमेंट आहे डो गैस परफ्यूम बॉडी स्प्रे आहे ऐं ख़ासि तव्हांजे लाइ फॉर्मिंग जो तोहफ़ो आहे। ऐं डेमो आपने देख लिया? पहले आपने डेमो देख लिया? देख ॾिसी वरितो तव्हां? दिलशाद भाई तव्हां गेम खेॾी वियो न पहिरीं आहे, हाणे पोइ तव्हां अचो अचो सभु खां अवल तव्हां ईंदा। 1 मिनट जो टाइम तव्हांखे ॾींदासीं। तव्हांजो टाइम सेंटर खां तव्हांजो टाइम तव्हांजो काउंटडाउन स्टार्ट थिए थो हाणे। म्यूज़िक म्यूज़िक दे दे सर। मामा का है? हाँ जी काउंटडाउन है काउंटडाउन है काउंटडाउन है। हलंदा हलो भाजी शाबाश 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 मूव कंदा रहो ऐं जीअं सॼा गिलास अचनि ॾियारींदा त कोन थींदो काउंट। और ॿी जे ताउन सां आहे। हाँ जी कितने मामा? हाँ हाँ जी मामा कितना हुआ? कितने सेकंड बचे मामा? हमारे कंट्रोल रूम में 35 सेकंड 35 सेकंड। अच्छो ताहिरा भाजी अच्छो 35 सेकंड्स। ऐं अगर विनर बनना है तो 30 सेकंड। टाइम काउंटडाउन स्टार्ट होता है अब। म्यूजिक शाबाश भाजी शाबाश 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 शाबाश। और भी जेता उनका सेगमेंट आहे परफ्यूम बॉडी स्प्रे आहे। शाबाश हलो भाजी हलो 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 हलो। तीस सेकंड बाकी।
हाँ वहाँ 10 9 8 7 6 5 4 3 2 1 स्टॉप और दीजिए भाई थैंक यू फॉर मी ये तामसा सेकंड अच्छो 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 दिलशाद बाजी ना यास्मीन बाजी ना नसरीन बाजी हाँ नसरीन है तस्लीम अच्छा तस्लीम ओके तस्लीम तव्हांजो टाइम तव्हांजो काउंटडाउन स्टार्ट थिए थो हाणे म्यूज़िक शाबाश बाजी थर्टी सेकेंड बाकी सेकेंड टेन 9 8 7 6 5 4 स्टॉप अच्छो भाई अच्छो 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 आयशा भाई अच्छो अच्छो 1 मिनट का टाइम आपको भी दिया जाएगा फॉर मी जो सेगमेंट टाइम काउंटडाउन स्टार्ट होता है अब म्यूजिक 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 खपे म्यूजिक बढ़ाओ हाँ भाजी थोड़ा ऊपर कर दीजिए भाजी थोड़ा ऊपर कर दीजिए मामा मैं आपको सेकेंड मामा कितना हुआ 40 सेकेंड ओके हाँ जी नौसिया बाबा जी आ जाइए 1 मिनट जो टाइम तव्हांखे बि ॾींदासीं तव्हांजो टाइम तव्हांजो काउंटडाउन स्टार्ट थिए थो हाणे म्यूज़िक भी बैठेला है ॾिसूं था सेकंड बाकी सेकंड बाकी ना अब कितने 10 9 8 7 6 5 4 stop फॉर मी गिफ्ट ॾींदा या सिर्फ फॉर मी गिफ्ट ॾे ऐं विनर केरु आहे 35 सेकेंड वारी दिलशाद बाजी तव्हां आहियो न अचो तव्हां सां गॾु फॉर मी ज़बरदस्त अवां सां गॾु चांदनी ॾियो मूंखे चांदनी ॾियो स्वीट हिल ॾियो बाजी ये चांदनी आपके साथ जाएगी चांदनी ब्यूटी क्रीम चांदनी वाइटिंग क्रीम बाजी ये स्वीट हिल आपके साथ ऐं कोहिनूर कोहिनूर ऐं बाजी अवां सां कोहिनूर वेंदी ऐं स्वीट हिल ॾियो स्वीट हिल हे अवां सां बाजी आपके साथ स्वीट हिल शेयरिंग द स्वीटनेस ऐं हाणे अवां लाइ क्विज ऑल टाइम रिफ्रेशिंग अवां जे लाइ जूसिस मोकिलिया आहिनि ऐं सभिनी खे जूसिस पियारियो सभिनी खे जूसिस पियारियो सभिनी खे जूसिस ॾियो सभिनी खे ॾियो ऐं हा जी जूसिस ॾियो सभिनी खे जूसिस ॾियो ऐं जूसिस सभिनी खे ॾियो जूसिस ॾियो सभिनी खे ऐं क्विज़ वारा अवां जे लाइ जूस खणी आया आहिनि ऑल टाइम रिफ्रेशिंग क्विज़ फूड इंडस्ट्री क्विज़ आइसक्रीम सीरप ऐं हिन जा खोड़ सारा ॿिया प्रोडक्ट आहिनि ऐं पंहिंजो सर ऊपर आ रहे सबके पास आ रहे फोटो मथा का स्टार्ट कयो शाबाश स्टार्ट कयो क्विज़ जूस पियारियो क्विज़ जूस अवां सां गॾु थी चांदी जी वाइटिंग क्रीम मेरा बच्चा ये दे दो मेरी पिक्चर आपने निकाली है ये मेरे साथ देगी ये बच्ची को भी दे दो भाई ये चांदी वाइटिंग क्रीम दे दो
दे दो, बच्ची को भी दे दो, ऊपर दे दो, वाइटिंग क्रीम दे दो, बच्चा उनसे पिक्चर ले लो। कहाँ से पता नहीं फ़ोटो फेसबुक से निकाल के आते हो। हाँ जी, अल्लाह वाह। हाँ जी, ॿियो ऐं हिकिड़ी शख़्सियत उहा जेका पहिरियों चक्कर आई हुजे, जंहिंखे असां महसूसु कयूं त पहिरियों चक्कर आई आहे ऐं उनखे ज़रूरत आहे हिकिड़े ख़ासि तोहफ़े जी, त पोइ हाँ जी जैकबाबाद मां केरु आयो आहे? स्पेशली जैकबाबाद का स्पेशली केरु आयो है? जैकबाबाद का ये मेरे दोस्त सुबह को निकले जैकबाबाद से और ये अभी पहुंचे प्रोग्राम में। मैं इनका बहुत शुक्रगुजार हूँ और इनके लिए बहुत सारी तालियां होगी। बहुत सारा सफ़र इन्होंने तय किया है, तो इनके लिए एक ख़ास मैं तोहफ़ा दूंगा। एक ख़ास तोहफ़ो तव्हां लाइ वेंदो, फॉर मी जो ख़ासि तोहफ़ो सोना तव्हां लाइ। जैकबाबाद वारा जेके दोस्त आया आहिनि उन्हनि खे ॾिजो। आवाज़ भाई ये जैकबाबाद से जो आए उनको दे दें, ये बेचारे स्पेशली सफ़र करके आए, फॉर मी अवां सां गॾु वेंदी। ऐं इन खां अलावा चांदी वाइटिंग क्रीम बाजी आपके साथ जाएगा। ऐं ॿियो खणी जो सभिनी खे जूस पियारियो त मां मीज़ान LED ॾियां सभिनी खे। मीज़ान LED, मीज़ान लाइट, मीज़ान LED, मीज़ान लाइट, मीज़ान